नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आया विशारत सुमरो ऐं मां आहियां ग़ज़ाला अबड़ू। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। फरीदाबाद भरसां ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में बाहि मुतासिरनि जी वावर नथी सघी। वज़ीर आज़म ऐं वॾे वज़ीर जे नोटिसिस बावजूदि को बि चूंडियल नुमाइंदो न पहुतो। सरकार पारां बाहि मुतासिरनि खे रुॻो सो ख़ीमा कुझु खाधे जा पैकेट्स ॾिना विया। बहाली वारो कमु त परे जी ॻाल्हि, पर मुतासिर ॻोठ में इमदादी कार्रवायूं बि शुरू न थी सघियूं। बाहि जो मलबो बि न हटी सघियो। ॻोठाणा बेयारो मददगार खुलियल आसमान हेठि वेठल। बाहि में ज़ख़्मी थियल ॻोठाणनि जो लाड़काणे जे अस्पताल में इलाजु जारी। ज़ख़्मी थियल औरत मौतां जी हालत ॻणती जो ॿुधाई पई वञे। बाहि लॻण करे 9 मासूम हयातियूं ज़ाया थियूं। 5 ॼणा ज़ख़्मी ऐं 80 खां वधीक पोरियतनि जा घर सड़ी रख थी विया। बाहि लॻण सबबि सवे ढोर बि सड़ी मरी विया। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे मिलियल तोहफ़नि जा तफ़सील आम करण जो हुकुम ॾेई छॾियो। इमरान ख़ान खे तोशाखाने मां मिलियल तोहफ़नि जी ॼाण ॾियण खां रोकण वारी दरख़्वास्त ॿुधणी। अदालत वफ़ाक़ खे 2 हफ़्तनि में जवाब जमा कराइण जी हिदायत करे छॾी। अदालती हुकुम में चयो आहे त जेकॾहिं ॼाण पब्लिक करण ते स्टे ऑर्डर नाहे त एस्टेब्लिशमेंट डिवीज़न ॼाण फ़राहम करे। पाकिस्तानी रुपए जी भेट में डॉलर हिकु भेरो ॿीहर महांगो थी वियो। इंटरबैंक मार्केट में रुपए जे मुक़ाबले में डॉलर 1 रुपयो 93 पैसा इज़ाफ़े सां 186 रुपया 36 पैसनि जो थी वियो। माशी माहिरनि जो चवणु आहे त सियासी मामलनि में गैर यकीनी वारी सूरतहाल काफ़ी हद ताईं बहितर थी चुकी आहे, पर मुआशी इस्तेहकाम लाइ घुर्बल क़दमनि ऐं वसीलनि जी ज़रूरत आहे। IMF सां मामला जारी रखण लाइ ॿीहर प्लान तरतीब ॾियणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो पहिरियों इजलास मुआशी इक़्तिसादी सूरतहाल तवानाई ऐं अमन अमान बाबति वज़ीर आज़म खे ब्रीफिंग। इजलास में मुल्क जी सिक्योरिटी सूरतहाल ते गौर वीचार। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल जो नालो ECL मां कढण जी मंज़ूरी ॾियण जो इम्कान। नालो ECL मां निकिरण बाद मिफ्ता इस्माइल IMF सां ॻाल्हियुनि लाइ वाशिंगटन रवानो थींदो। वज़ीर आज़म हाउस खां सवाइ कंहिं ॿी जॻह ते कैंप ऑफिस ठाहिण जूं ख़बरूं बेबुनियाद ऐं कूड़ियूं आहिनि। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो बयानु। मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त पुलिस फोर्स ऐं इंतिज़ामी अमले जी कंहिं बि जॻह ते मुक़ररी वारी ख़बरुनि में का बि सदाकत न आहे। सोशल मीडिया हलाईंदड़ माण्हू बि अहिड़ी नाकारी प्रोपेगेंडा खे रद्द कनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अहम दौरे ते लंडन रवानो थी वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी लंडन में नून लीग जे क़ाइद नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ में मुलाक़ात दौरान वफ़ाक़ी काबीना जी जोड़ जक बाबति ख़र्चनि ते ॻाल्हियूं थींदियूं। तहरीक इंसाफ़ फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो 3 ॾींहनि में करण जो हुकुम इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। PTI सिंगल बेंच जे फ़ैसिले ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील दाख़िल करे छॾी। असद उमर इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त जमा कराए छॾी। असद उमर जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन जानिबदार ऐं तहसीब वारो रवैयो अख़्तियार करे रहियो आहे। अवाम खे एतमाद न आहे त मौजूदा इलेक्शन कमीशन शफ़ाफ़ चूंडूं कराए सघे थो। असां इलेक्शन कमीशन ते तनक़ीद त पंहिंजे हुकूमती दौर खां ई करे रहिया आहियूं। कंहिं ते बि इल्ज़ाम न मढ़ींदासीं ऐं नई जेलुनि में विझंदासीं। अदालतुनि में कैमराऊं लॻाए ॾेखारियो त नेब छा करे रहियो आहे। नेब जे हूंदे मुल्क नथो हली सघे। उमेद आहे त काबीना नेब जे हवाले सां सुठो फ़ैसिलो कंदी। सियासतदाननि ते जेके केस आहिनि उहे हलण ॾियो, बंदि न कयो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकन अब्बासी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं जिन मुल्क मां फुर लुट ऐं करप्शन कई आहे उन्हनि खे जवाबु ॾियणो पवंदो। आरिफ अलवी इमरान ख़ान जो न पर मुल्क जो सदर आहे। रड़ी वेझो ॻोठु दादन ख़ान नाड़ीवाल में मुड़ुस कुआड़ियुनि जा वार करे पंहिंजी घरवारी खे क़तलु करे छॾियो। जवाबदार फाइक नाड़ीवाल कुआड़ियुनि जा वार करे पंहिंजी घरवारी हिना खे क़तलु कयो। रूरल हेल्थ सेंटर कंदरा में
लेडी डॉक्टर मौजूद न हुजण करे लाश सर्द खाने में पियो। गंबट वेझो अगड़ा लिंक रोड ते मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर ट्रॉलर में टक्कर, हिकु ॼणो फौत। हादसे में 55 वरनि जो नवाब ॼामड़ो फौत थी वियो। ओबाड़ो वेझो रोहती थाणे जे हद ॻोठ ॿेली जे ॿाहिरि हथियारबंदनि जी चढ़ाई, ज़मीन ते पाणी जे वारे लाइ बीठल हिकु पोरियत अतावला भुटो अॻवा। पुलिस ऐं ॻोठाणनि जी नाकाबंदी। ऐं झंडो मरी भरिसां ॻोठ मोहब्बत सोलंकी में घर ऐं माल जे वाड़े खे बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि वाड़े में बीठल 3 ढगियूं, 4 बकरियूं ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो। मुतासिरनि पारां सरहदी वारनि खे वाहुर जी अपील।